मटियारी मां ख़बर आहे अवां ताईं पहुचाए पिया। अज़ीज़ गुल ख़ैबर जी रिपोर्ट मुताबिक़ त ॻोठु रब ॾिनू हिंगरो जो रवासी अलाबश्क हिंगरो ऐं ॿियनि जो ज़िले सां जवूल शहर जे बासर वॾेरे नादर बिरोई ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया खे ॿुधायो त हिन जॾहिं बासर ज़मींदार नादर बिरोई खां ज़मीन जे फसल जा पैसा घुरिया त ज़ालिम ज़मींदार कावड़जी पियो। कावड़ मां चांहि जो भरियल कोप संदसि मासूम नींगरी 2 साला साबिया मथां हारे छॾियो, जंहिं सबबि संदसि मासूम नींगरी सड़ी ज़ख़्मी थी पई आहे। हिन वधीक ॿुधायो त हू ज़मींदार नादर बिरोई जे ॿनी पोखींदो हो, जंहिं वटि लॻभॻि 2 लख रुपया फसलनि जा रहनि था। पैसा घुरण त हाणे असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। हिन चयो त संदसि मासूम न्याणी खे पिणु गरम चांहि हारे साड़े ज़ख़्मी करे विधो आहे। हिन चयो त हिन ज़िले सांगड़ जे SSP बशीर अहमद बिरोई ॿियनि इख़्तियारनि खां लिखत में शिकायतूं कयूं, पर हिन जी कंहिं बि कान ॿुधी। हिन चयो त असांखे ख़दशो हो त ज़ालिम ज़मींदार असांखे क़ैद करे छॾींदो, जंहिंजे ख़ौफ़ सबबि घर में समूरो सामान छॾे राति जे ऊंदाही में भॼी निकिता आहियूं। हाणे असांखे धमकियूं मोकिले रहियो आहे। हिननि चयो त असां वटि हिन वक़्तु 1 रुपयो बि नाहे जो पंहिंजी मासूम ज़ख़्मी न्याणी जो इलाज कराए सघूं। हिननि सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां मुतालबो कयो त ज़ालिम ज़मींदार ख़िलाफ़ क़दम खणी साणसि इंसाफ़ कयो वञे।